बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। खुदा ताला हुजूर पाक जे सदक़े में तहां सभिनी जी रिज़्क़ में रोज़ी में बरकत अता फरमाए। तहां के तहां जे ख़ानदान के पांजे हिफ्ज़ो अमान में रखे। हर तकलीफ़, हर आफ़त, हर मुश्किल सां पांजे पनाह में रखे। मूंखे इन दफ़े तमामु ख़ुशी थी आहे। मां जिथे भी वियो आहियां, ख़ुदा जे फज़्ल करम सां असांजी न्याणियूं छोकिरियूं, जमायत जी न्याणी छोकिरी पढ़ी लिखी अॻिते अची वई आहे। इहो ख़ुदा जी वॾी महिरबानी आहे, ख़ुदा जो वॾो अहसान आहे जो असांजे जमायत जी छोकिरियूं पढ़ाई जी तरफ़ तवज्जो पियूं ॾियनि। इहो ख़ुदा जो वॾो अहसान आहे। छो जे मां काफ़ी सालनि खां इन कोशिश में हुउसि जो असांजे जमायत जी छोकिरियूं पढ़ी लिखी अॻिते वधनि। उन में ख़ुदा ताला असांखे हुज़ूर पाक जे सदक़े असांखे कामयाबी अता फरमाई आहे। तव्हां पंहिंजे ॿारनि जी तरबियत, सोहबत, कंहिंसां उथनि था, कंहिंसां विहनि था, उन्हनि ते हमेशह ध्यानु ॾियो। प्यार मोहब्बत सां पंहिंजे ॿारनि खे सम्झायो। छो जे सख़्ती कंदव त ॿारु अञा ख़राबु थींदो। ॿारनि जी सोहबत ते तव्हां नज़र रखो ऐं पंहिंजी छोकिरियुनि खे जेतिरो थी सघे तव्हां पढ़ायो। जो छोकिरी जॾहिं वॾी थिए पंहिंजो घर, पंहिंजे ॿारनि खे चङी तरबियत ऐं तालीम जी तरफ़ वठी वञे। ख़ुदा जो वॾो करम आहे। इन पहिरें मरहले में अल्लाह ताला असांजी जमायत जी रहनुमाई कई। अॼु असांजी न्याणियूं पढ़ी लिखी अॻिते अची वयूं। हमेशह तव्हां जॾहिं बि पंहिंजो कमुकार लाहे ख़तमु करे जॾहिं वांदा वेठा आहियो, बजाए फज़ूल शयुनि में वक़्तु ज़ाया कयो। सलाद शरीफ़, दुरूद शरीफ़ जो विर्त कयो। इन दुनिया में भी आख़िरत में भी तव्हांखे इन जो अजर मिलंदो। हमेशह नमाज खां पोइ जमायत जे लाइ, दरगाह जे लाइ ऐं असां जे पाकिस्तान जे लाइ ऐं असांजी फ़ौज
पाकिस्तानी फ़ौज जे लाइ हमेशह दुआ गो रहो। हुकूमत कंहिंजी बि हुजे उन सां तव्हांजो असांजो वास्तो न आहे। असांजो वास्तो इन मुल्क सां आहे। असांजो वास्तो इन मुल्क सां आहे, छो जो इन मुल्क जे करे, पाकिस्तान जे करे असांखे इज़त बि मिली ऐं इज़त सां रहूं पिया। ऐं पाकिस्तान खे संभालण वारा, फेडरेशन खे हलाइण वारा, दहशत गर्दी खे मुंहुं ॾियण वारा असांजी फ़ौज आहे। इन फ़ौज जे करे दहशत गर्दी ते कंट्रोल बि आहे ऐं फेडरेशन बि क़ाइमु आहे। तंहिंजे करे हमेशह कुझु बि थी वञे, सर्दी गर्मी, तव्हांखे तव्हांजी औलाद खे हमेशह फेडरेशन पाकिस्तान ऐं फ़ौज जे कुल्हे कुल्हे सां मिलाए बीहणो आहे। पाकिस्तान ॾुखे वक़्त मां पियो गुज़रे, ख़ुदा ताला इहो ॾुखियो वक़्तु बि पंहिंजे हबीब जे सदके ख़तमु कंदो। इंशा अल्लाह ताला जमायत खानो मां ठहिरायो, 500-600 गौसल खाना ठहिराया। उन में मां जमायत जे कंहिं बि फ़र्द खे काई तकलीफ़ न ॾिनी। उन खां पोइ दरगाह शरीफ़ जी जो कमु करायो, छो जे कमज़ोर थी वियो आहे बिल्डिंग। पोइ मूंखे मुफ़्ती साहब ॿुधायो जो साईं 2-3 बारिशनि में असांजो जो मदरसो तमामु पुराणो जो मदरसो टिमे पियो बारिशनि में, ऐं उन में शागिर्द बि आहिनि, किथे नुक़सानु न थी पए। त मां इहो ई फ़ैसिलो कयो जेसि ताईं मदरसो ठारायूं, आर्ज़ी तौरु मदरसे खे तव्हां जमायत खाने में शिफ्ट कयो। जो जमायत खानो ईद जे मौक़े ते जमायत ईंदी आहे त जमायत खानो भरिजी वेंदो आहे, बाक़ी तक़रीबन अधु ख़ाली रहंदो आहे। मां चयो अधु में तव्हां पंहिंजो मदरसो हलायो जेसि ताईं नओं मदरसो मां ठारायां। जॾहिं जमायत खानो ठहियो या दरगाह जो कमु थियो, मां तव्हांखे या जमायत में जो मोतबर आहिनि कंहिंखे मां तकलीफ़ न ॾिनी। जो मूंखां थी सघियो पंहिंजे सिर मां पाण कयो, लेकिन मस्जिद हुजे, मस्जिद हुजे या मदरसो हुजे, उन में क़ुरान बि पढ़ंदा आहिनि, इबादत कंदा आहिनि, नमाज़ पढ़ंदा आहिनि। मस्जिद ठाराइणु, मदरसो ठाराइणु हे हिकु सदक़े जारिया आहे। ऐं मां चाहियां थो जो इन सदक़े जारिया में जमायत भी मूंसां भाईवार थे ऐं कंहिं ते भी पाबंदी ना आहे, कंहिं ते भी पाबंदी ना आहे।
कंहिंखे बि ख़लीफ़ो नथो चई सघे जे तूं 10,000 ॾे या 5,000 ॾे। तव्हांजो हिकु रुपयो बि उन सदक़े जारिया में तव्हांखे भाईवार करे थो सघे। तव्हां भले पंहिंजी मर्ज़ी सां रुपयो ॾियो, 5 रुपया ॾियो, लेकिन तव्हांखे मां चाहियां थो इन चङे कम में सदक़े जारिया में मुंहिंजी जमायत बि मूंसां गॾु हुजे। हिते कुझु माण्हुनि जमायत खे बरगलाइण जी कोशिशि कई, कूड़ा बैंक अकाउंट, कूड़ा बैंक जा नाला ऐं मीडिया में इन्हनि हलाया जो इन में पैसा जमा करायो। इन सफ़र में कुझु माण्हुनि पैसा ॾिना, साईं असां दरगाह जे लाइ जमायत खाने जे लाइ पैसा ॾियूं था। मां चयो बाबा अञा न मां नक्शो ॾिठो आहे, 3-4 नक्शा मां ठाराया आहिनि, कराची वञा नक्शा ॾिसां, रमज़ान जी ईद खां पोइ इंशाअल्लाह मदरसे जो मां कमु कराईं। जॾहिं मां अञा कमु ई न करायो आहे, मां चयो जॾहिं मां कमु ई न करायो आहे, कमु शुरू ई न थियो आहे, तव्हां खां मां पैसा छाजे लाइ वठां? तव्हां पाण वटि रखो। रमज़ान जी ईद खां पोइ जंहिंखे जो मर्ज़ी अचे रुपयो ॾियो, 5 रुपयो ॾियो, 10 रुपयो ॾियो, तव्हांजी मर्ज़ी ते आहे, कोई तव्हां ते पाबंदी न आहे जो केतिरा तव्हां ॾियो। ख़ुदा ताला तव्हांखे हमेशह आबाद रखे, हमेशह ख़ुशि रखे। जमायत के दोस्तनि खे मां काफ़ी वक़्त खां तयारु कंदो पियो अचां। क्लाइमेट चेंज, जो मौसम चेंज थी वियो आहे, इन जे करे हर साल ज़राअत पोइते वेंदी, छो जो इन मौसम बदिलजी वञण जे करे असां वटि उहो ॿिज न आहिनि, उहो असां वटि बंदोबस्तु न आहे। ऐं जमायत खे मां इन जे करे हमेशह चवंदो जो महिरबानी करे माल धारियो, छो जो मूंखे अंदाज़ो हो जो असांजी ज़राअत इन मौसम जे करे पोइते वेंदी ऐं तव्हां खे माल ॻऊं हुजे, ॿकरी हुजे, तव्हांजी ज़मीन खां ॿीण ते फ़ाइदो ॾींदो। ख़ुदा ताला तव्हां सभिनी खे ख़ुशि रखे, पंहिंजे पाड़े वारनि सां हमेशह मोहबत सां हलो, छो जो ग़मी ख़ुशी में अॻु में तव्हां वटि पाड़े वारा था पहुचनि। तंहिंजे करे पाड़े वारनि सां हमेशह इज़त सां हलो, छो जो तव्हांजा माइट कोई नौकरी में आहिनि, कोई कारोबार में आहिनि, जेसि ताईं हो पहुचनि, पाड़े वारो त वेझो आहे, यकदमि हो थो पहुचे। ख़ासि तौर सां पंहिंजी नियाणियुनि ते तवजो ॾियो, छो जो नियाणियूं तव्हांजी जॾहिं वॾी थींदियूं त घर उन्हनि खे हलाइणो आहे। मर्द जो कमु घर हलाइणो न आहे। मर्द ॿाहिरि थो वञे, मज़ूरी थो करे, नौकरी थो करे, कारोबार थो करे। हे घर जी जो ज़ाइफ़ा आहिनि उन्हनि जो कमु आहे घर हलाइणु। ॿारनि जी तरबियत सुठी तॾहिं थींदी जॾहिं छोकिरी वटि कुझु तालीम हूंदी। इन ते महिरबानी करे तवजो ॾियो ऐं हमेशह मुल्क जे लाइ दुआ कयो, छो जे इहो सियासत जो टाइम न आहे, छो जो असांजो मुल्क तमामु दुश्वार ऐं सख़्तु टाइम मां पियो गुज़रे
असांखे पंहिंजे मुल्क खे ॾिसणो आहे। सियासत त अॻु में बि पाकिस्तान में तक़रीबन नाले जे लाइ हुई, लेकिन हाणे त उहो बि ख़तमु थी वई आहे। हाणे मुल्क जे लाइ ॾिसणो आहे, मुल्क जी भलाई जे लाइ ॾिसणो आहे ऐं तव्हांखे हर क़ीमत ते फ़ौज सां गॾु बीहणो आहे। ख़ुदा ताला तव्हांजी हर कारोबार में, रिज़्क़ में, रोज़ी में बरकत अता फरमाए। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद। ए मेरे परवरदिगार, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सदके, पंजतन पाक के सदके, बीवी फातिमा ज़हरा के सदके, इमाम हुसैन के सदके, शोहदा करबला, ए मेरे परवरदिगार तू हमें कब्र के अज़ाब से पनाह में रख। ए मेरे परवरदिगार तू हमें दोज़ख के अज़ाब से पनाह में रख। ए मेरे परवरदिगार हुजूर पाक के सदके तू हमें कब्र के हिसाब किताब से पनाह में रख। ए मेरे परवरदिगार तुझे वास्ता है मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का, तुझे वास्ता है बीवी फातिमा का। जो इधर बे औलाद है उसको औलाद अता फरमा, जो इधर बीमार है उससे शफा अता फरमा, जो बेरोज़गार है उसको रोज़गार अता फरमा। ए मेरे रब तुझे वास्ता है हुजूर पाक का, हम गुनाहगार हैं, हमारे गुनाह बख्श, हमें जन्नत में जगह अता फरमा। ए मेरे परवरदिगार जिसके सदके तूने ये कायनात बनाई, उसके सदके आखिरत में हुजूर पाक के कदमों की शफात हासिल फरमा। ए मेरे परवरदिगार हुजूर पाक के सदके आखिरत में हुजूर पाक के कदमों के पीछे हमें जगह अता फरमा। ए मेरे परवरदिगार अपने हबीब के सदके, हुजूर पाक के सदके मेरी दुआ कबूल फरमा। बिस्मिल्लाह अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह।